ॾिसंदा हिकिड़ो ज़मानो हो हाणे उन ॾींहुं 2-3 महीना अॻु में जॾहिं बरसातियूं बंदि थियूं हिन भेरे असांजे गुजरात में सुठी बरसाति पई जीअं तव्हांजे राजस्थान ते महर कई मालिक असांजे गुजरात में सुठी बरसाति पई त संडे जो ॾींहुं मुंहिंजी घरवारी जया चई हेॾां मुंहिंजो छा आहे मुंहिंजी होॾां चवंदी नालो ई मुंहिंजो हेॾां विझी छॾियो आहे ऐं तव्हां ध्यानु ॾिजो हर कंहिंजी घरवारी सिंधियुनि में त घणे भाङे हेॾां करे सॾु कंदी आहे ऐं वरी उन जो ई हेॾां सॾु ॾींदो आहे भले 1000 माण्हू बीठा हुजनि मुझे छा है चीज आर्तवार बि आहे बरसात भी सुठी पई है बालाराम नदी में पानी भी आयो आहे बालाराम उते आहे हिकिड़ो पिकनिक प्लेस है पिकनिक स्पॉट ची हलो ॿार भी हिते आयल आहिनि इन्हनि खे घुमाए अचूं पाण चक्कर हणी अचूं संडे भी आहे जो हल उते भोलेनाथ जो मंदिर भी आहे दर्शन करे ईंदासीं खयो मां सदा जया के हा गाड़ीअ में टेंशन में तव्हां था अची वञो ॿार गॾु वेठा खणी गाॾी जीअं पहुतासीं बालाराम उते पहिरीं हाणे ॿार वीचारा पंहिंजूं रांदियूं बांदियूं खणी हलिया आई बाल हे हो लूडो उन्हनि मौज वेठे कई मस्ती असां पंहिंजे मस्ती में हुआसीं खाधोसीं पीतोसीं मौज कईसीं दर्शन वर्शन कयासीं मुझी सद थी यार पानी है बरसात पई है नदी में पानी आयो है गोडन ताई है स्नान करे वेठा छो जो तरण मुझे कोन इंदो है वडो पानी हुजे छो जो बुडण जो तो मुझे सर्टिफिकेट मिलियल है हाँ का वीमा कंपनी मुझो वीमो ही कोन खणंदी है मां त लाए कपड़ा गिड़ी सही नदी में टुप ॾेई जो नदी में गिड़ियुसि लहसा स्नान कयमि बाजोलियूं पातम पानी में ओचती मुझे छोकरे की नजर पई उन वडी पांजे शर्ट जा बटन लाथा मानस जो छाए बिटू छाए छा तो करी ची मम्मी स्नान ची छो छोरा घरां करे कोन आयो ची घरां त करे आयो पो छाए माट करे वे हर बार शौक थई त घर हली वरी करियां अरे जी पर मम्मी पप्पा जो करे पियो ची पिणे जो त 10 लाख जो इंश्योरेंस कयल आहे बुधा आसरा लाए वेठी आहे भाई वो मो तो 10 लाख मिलंदा तो मां छा वरंदो मुझे हिकिड़ो दोस्त उन नई एजेंसी खई इन जी लाइफ इंश्योरेंस जी भारतीय जीवन बीमा निगम जी एजेंसी मिलियस धनी आयो दुकान ते ची परमानंद यार मुझे बहनी तुझे हथ जी करनी है एकड़ी पॉलिसी तू दे मुझे अगे ही घणी वने यार तारीख याद कोन पंदियन केंजी पेमेंट करे देनी है इन करे छद ची न यार मुझे भरोसो आ जे करे तुझी बहनी कयम त घट में घट 3 महीने में मां 1 करोड़ जो कम खणंदुस अरे तू 99 लाख जो खणी पो आखिरी में 1 लाख जी मूं वटां वठ जा ची न पर मां भले तू 25,000 ही दे न पर बहनी तुझे हथ सां करनी है केर पुजे मुझे हल भला अच जा केडी माल घर अच जा सो चंडो ॾियारी जे डी 12 माह डी अची घर पहुतो सुबह साण ची परमानंद मुझे हलिया सुरेश हलिया वेठो जया बि खणी आई पापड़ पकोड़ो पानी जेको प्यारी चांहि बांहि मुझे हाँ बुधाए जी परमानंद पॉलिसी हिकिड़ी अड़ी निकती है छा खुश थी वेंदे मुझे वो किए उनमें केड़ा फायदा आहिनि कि फ़ाइदो नंबर पहिरियों रक़म एक ही लगंदी पर रिस्क बिनी जी उनमें कवर थी तुझी ऐं जया भाभी जी अरे मुझे हुआ तो हुआ ही रिस्क है ना यार जी पर ब प्रीमियम न प्रीमियम एकड़ो पर रिस्क बिनी जी जीवन श्री सांगा जीवन साथी मुझे यार छा यार 25,000 तो वीमा पॉलिसी देनी चीन पर मां तो बुध तो सही अज हयाती जो भरोसो है
तुंहिंजो हिकिड़ो पेर गाॾीअ में ॿियो प्लेन में, महीने में 5 ॾींहं रही ॿाहिरि, सुभाणे न करे नारायण, भॻवान करे सुख हुजे, पर सुभाणे तोखे कुझु थी पए त हुन भाभीअ जो केरु 10 लाख भाभीअ खे भरिजी मिलंदा। ॾिसां त भाॼाएसि परियां ख़ुशि पई थिए, हा ठीकु आहे, मुंहिंजा आंटा ई सड़ी आहे, मुंहिंजो 12 माहिरी निभागे अची मुंहिंजे मौत खे खयो आहे। हू बि सम्झी वियो ॻाल्हि खे त परमानंद खे ॻाल्हि न वणी आहे, वरी चई परमानंद में ॿियो बि फ़ाइदो आहे, मुंहिंजो ॿियो कहिड़ो? चई ॾिस भाभीअ बि को अमृत त कोन्हे पीतल न, सुभाणे गुरु करे न करे गुरु, पर सम्झ न करे नारायण, सुभाणे भाभीअ खे त कुझु थी सघे थो, पोइ भाभीअ जी 25,000 पघार बंदि न, पोइ तुंहिंजो केरु उहे 10 लाख भाभीअ खे तोखे भरिजी मिलंदा। मुंहिंजो ठीकु आहे यार, अहिड़ो त पर 12 माहिरी निभागा सां ॿिन्ही पुठियां पियो ई, पर कुझु कोन, हू बि सम्झी वियो ॻाल्हि खे। चीन में टियों बि फ़ाइदो आहे न, मुंहिंजो उहो वरी कहिड़ो? चई ॾिस कॾहिं कॾहिं तूं हिते हूंदो ई, ॾियारी होलीअ में वरी घुमणु निकिरंदा आहियो, तूं ऐं भाभी ॿई वञो, सुभाणे को वॾो एक्सीडेंट थी पए ऐं ॿई हिन संसार खे छॾे हलिया वञो, पोइ मासूम बचनि जो केरु? तुंहिंजे बिट्टू सोना जो केरु? 10-20 लाख तुंहिंजे बचनि खे भरिजी मिलंदा। अड़े मुंहिंजो ॿेड़ी तरही तूं मुंहिंजे खानदान जे पुठियां छो अची पियो आहीं? तूं मूंखे अहिड़ी का पॉलिसी ॿुधाए जंहिंमें इहो एजेंट मरे ऐं पैसा असांखे भरिजी मिलनि। वाहड़ीअ जा रुगो केॾी महिल मूंखे मारी, केॾी महिल जोए खे, केॾी महिल गॾे बि अर्थियूं कढाई, त माना माण्हुनि जे धंधे करण जा अलॻि-अलॻि स्टाइल थी पिया आहिनि, पर अदा केरु पुॼे हुननि सां?